पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। मैं साबदा हाणे दोदे वारनि जी हालत खतरे खां ॿाहिरि आहे। मूं सभिनी खे इंजेक्शन करे छॾी आहे। थैंक यू सर। तव्हांजे इलाज सबबि अदा दोदे वारनि जी ज़िंदगी बची वई आहे। बाय द वे, हिननि खे कहिड़ो पॉइज़न मिलियल हुयो? दोदे वारनि खे कुआमार तिर्स जो को ज़हर मिलियल हो, जेको इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे। डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। मां सामल खे वठी थो वञा ऐं दवाऊं लिखी थो ॾियांसि। इहे दवाऊं खाइण सां ज़हर जो असरु बिल्कुलु ख़तम थी वेंदो। पर डॉक्टर साहब, अदा दोदे वारनि खे दवा कीअं पीआरणी आहे? सामल ॿाहिरि बीठो आहे, मां हुनखे सभु कुझु सम्झाए थो छॾियां। जेकॾहिं अञा बि सम्झ में ॻाल्हि न अचे त फ़ोन ते मूंखां पुछी वठिजो डोज़ कहिड़ा ऐं कीअं ॾियणा आहिनि। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। जी डॉक्टर साहब, मां कोशिशि ज़रूरु कंदसि त अदा दोदे वारनि खे डोज़ मुकमल पीआरे सघां ऐं हिननि जी तबियत बहितर थिए ऐं हिननि मां ज़हर जो असरु मुकमिल ख़तम थी वञे। जी बिल्कुलु, इहा कोशिशि ज़रूरु हुजे त दवा जो वक़्तु मिस न थिए। जी सर, अचो प्लीज़। ख़बर न आहे त दोदे वारनि जी हालत अलाए कहिड़ी आहे। सावल ऐं आबदा तकड़ में डॉक्टर खे घुराए ॾाढो सुठो कयो। जेकॾहिं दोदे वारनि खे शहर ॾांहुं खणण जी कोशिशि कजे हा, थी सघे थो उन्हनि जी हालत वधीक ख़तरे में अची वञे हा। मूंखे बि दोदे वारनि वटि वञणु घुरिजे हा, पर छा कयां, दोदो ऐं सावल हलिया विया, मूंखां त पुछा ई कोन कयूं। हाणे इहा बि का फज़ीलत आहे, अछे मथे वारी घर में पई फिरे ऐं पाण वरी हलिया विया। कल कलो का ॿार अॼु जा सेप्ता लॻा वतनि था। हाणे इहे वञी ॻोठ संभालींदा। अचनि त मां बि मुंहुं सुजाईंदीमान, पाण ई सम्झी वेंदा त असांखां कावड़ियल आहे। चङो थियो कामोरी जो अमड़ तूं अची वई आहीं। छो मां, ख़ैर त आहे? अमड़ कहिड़ो थी ख़ैर पुछी? दोदे वारनि खे कंहिं ज़हर ॾिनो आहे, सभु बेहोश पिया आहिनि। सावल पुट ऐं आबदा धीअ डॉक्टर खे घुरायो आहे, विया अथसि इलाज कराइण। अम्मा, इहा त अदा ऐं मासा जी सुठी ॻाल्हि आहे, पर अदा दोदे वारनि खे अम्मा ज़हर कंहिं ॾिनो? उहो त सावल ऐं आबदा जे अचण खां पोइ ख़बर पवंदी न। पर तूं इहो त ॿुधाए, तूं त कावड़जी वई आहीं, वरी हिते कीअं आई आहीं? अम्मा, मां जे पेरनि जे हेठां जन्नत हूंदी आहे, ऐं जन्नत खां भला कहिड़ी कावड़? आई हुयसि अदा वटि जीजा जो न्यापो खणण। ख़ैर त आहे न, वरी छा थियो आहे? हा हा मां, ख़ैर आहे, तूं परेशान न थी। ठीकु आहे, ख़ैर आहे त ख़ैर ई हुजे। हिकु ॻाल्हि चवां, सावल अचे न त तूं उनखे पाण खे न्यापो ॾिजांसि। न अम्मा न, मां वञा थी, अदा खे न्यापो तूं पाण ॾेई छॾ, ठीकु आहे? धयाणीअ धकु मारे या खारे, अलाए कहिड़ो इहो कामोरी स्कूल हलाईंदी जो 2 मिंट बि नथसि भाउ जे मिलण जे लाइ। अड़े ॾिना, तो त सदाई ठगियूं कयूं आहिनि, पर मूं तोखे दिलि सां माफ़ कयो आहे। ॾिना छा थियो आहे जो मुंहुं सुजो पियो अथई? ख़ैर त आहे? ख़ैर ई त न आहे न भाऊ परियल, मुंहिंजे मुंहं ते हिकिड़े ॾुख जी सोच पियल आहे। ॾिना, तोखे वरी कहिड़ो ॾुख पहुतो? ॾुख मां हिकिड़े लाइ थो रही आहे भाऊ परियल, ॾुख त सॼे ॻोठ वारनि लाइ आहे। ॻोठ में वरी कहिड़े ॾुख जो किसो बि ॿुधाई, जल्दी ॿुधाए। भाऊ परियल, कंहिं ज़ालिम भाऊ दोदे वारनि खे मिठाईअ में ज़हर विझी ॾिनो आहे। ॾिना, इहो छा थो चवीं? सच थो चवां, छो त अदा दोदो मूंखे ॾाढो प्यारो आहे। अवेल सवेल माल पाणीअ जो चाटो बि कराईंदो आहे। भाऊ परियल, अगरि अदा दोदे खे कुझु थी वियो न त मां त धप करे वेंदुसि आहियां। पोइ मूंखे वरी माल पाणी केरु ॾींदो? अॻिला मौत जे मुंहं में पिया आहिनि ऐं हिन छोरे खे पेट में सूर ई पहुचो आहे। वरी केरु मौत जे मुंहं में पिया आहिनि? कंहिंखे पेट में सूर पियो आहे? शेरल दोदे वारा गश पिया आहिनि, असां वारे छोरे खे पेट में सूर पई पहुचो आहे। छा थियो आहे? छा थियो आहे मुंहिंजे दुश्मननि खे? उन्हनि खे कंहिं गश कयो आहे? शेरल, ज़हर मिलियो आहे अदा दोदे वारनि खे, इहे ख़बरूं मूं ॿुधियूं आहिनि। रब वटि देर आहे पर अंधेर न आहे। उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे बेगुनाह पीउ ऐं भाउ खे मारियो आहे, हाणे पाण तड़पी रहिया आहिनि। भाउ शेरल, ॿिली दुआ करे न त ठीकु थियनि। छा चई? दुश्मननि खे दुआ ॾियां?
तो कंहिं वात वारो कारतूस अड़े पांपड़ा ॾेई भॼी करे थो बीह भाऊ शेरल ॿेली इहा सुठी ॻाल्हि न आहे तो मूंखे सदाईं ज़लील कयो आहे। अड़े ज़लील खे ज़लील छो न कयां आईंदा जेकॾहिं मूंसां इहो नमूनो कई न त इहो थोबड़ो भञी छॾींदोसांइ। अच अच मूंखां अचे माफ़ी वठ। इन खे चवंदा आहिनि त पटको लथो इज़त बची इजो थो माफ़ी वठां। उथ हाणे उथ मथे तुरंत बि ॻाल्हि ॿुध आईंदा जेकॾहिं ईअं कई न त पादरनि सां बूथ भञी विझंदोसांइ। वञ हाणे। मिठाई में ज़हर पियल या मिठाई वारे सैफल पाण विधो आहे जे विधो अथई त कंहिंजे इशारनि ते विधो अथई। रब करे मुंहिंजा ॿिया घर भाती जी सुख मुंहिंजो धुलण भाउ मुंहिंजो मास्तर भाउ होश में अचनि त मां सुख सां वेहां न त मां त ॼण आहियां ई कोन। बाक़ी मुंहिंजा घर वारा ख़ैर सां सिधा थियनि इन सैफल सां घटि कोन थींदी। हिन साज़िश पुठियां जंहिं जो बि हथु शामिल आहे सभिनी खे सोढ़ो कंदुसि कंहिंखे बि कोन छॾींदुसि कंहिंखे बि कोन छॾींदुसि। ख़ैर लख शाबस हुजे सांवल ऐं संदसि मासात खे जन असांजो बर वक़्तु इलाज करायो न त असां सभु घर भाती मरी वञूं हा। दुश्मन असांखे त क़त्ल करे चुको आहे। ढोलण ढोलण मुंहिंजा ढोलण काबुल ही तू छा पई करी ॾिसी नथी त असां सभिनी जी हालत कहिड़ी आहे ऐं तूं हिते बीठी दाऊं थी करी। अदा दोदा खुदा जो वास्तो अथई मूंखे मुंहिंजे ढोलण सां मिलाए। कामोरी ॾिस अञा ताईं मां बि मुकमिल ठीकु न आहियां। ॾिस हिननि जी हालत कहिड़ी लॻी पई आहे। तूं कामोरी फ़िलहालु हिननि जी हाल ते छॾे ॾे। ठीकु आहे अदा मां हिननि खे परेशान नथी कयां पर ही ॾिस मां तोखे हथ थी ॿधां घटि में घटि मूंखे ढोलण जो मुंहुं त ॾेखार घटि में घटि दिलि खे सुकून त मिले। ॾिस ही सभु बेहोश पिया आहिनि फ़िलहालु तूं हिननि खे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। हा अदा मां ख़ामोशी सां हली वेंदसि मां रुगो पंहिंजे ढोलण ज़ानीअ जो मुंहुं ॾिसां। ठीकु आहे मां तोखे ढोलण भाउ जो मुंहुं ॾेखारियां पर हिकु वाइदे ते तूं ढोलण खे ॾिसी ख़ामोश थी हली वेंदी। अच मुंहिंजा ढोलण ज़ानी मुंहिंजी हयातीअ जा ॾींहं बि तोखे लॻनि शलको सो वाव न लॻे जिन तोसां इहो हाल कयो आहे रब उन्हनि खे बि सुकून न ॾींदो। अगरि तव्हां डॉक्टर खे न घुरायो आहे न त दोदे वारनि जो मौत पको हुयो। मासी ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ हूंदो आहे असां त रुगो कोशिशि कई हुई त अदा दोदे वारा ठीकु थियनि। मां उन्हनि खे मौत जो तोहफ़ो ज़रूरु ॾींदुसि ज़रूरु ऐं मौत बि अहिड़ो त इबरतनाक मौत ॾींदोमांसि जो मूंखां ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरंदो ख़ैरात। पत्थर दिल 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 पत्थर दिल। बाबा मुबारक अथई बाबा मुबारक। अॼु तुंहिंजा दुश्मन वात पटियूं खटुनि ते पिया अथई इन खे चवंदा अथई आह ग़रीबा कहर खुदाई। बाबा मां त हुननि खे हूअं बि असुल कोन छॾींदुसि बाक़ी जेकॾहिं बेहोशीअ जे हिन वकड़ दौरान हली पिया त पोइ उन्हनि जी क़िस्मत बाबा चवंदा आहिनि त
जेको पोखे सोई लुणी, हिननि जेको पोखियो न उहो ई पिया था लुणनि। हुननि जेका असां लाइ खॾ खोटी, उन में दो पंहिंजी आकह समेत किरी पियो आहे। हाणे उतां उन्हनि जो निकिरणु सवलो कोन्हे। पोइ बि जे निकिरी आया त संदन जीअण जंजाल करे छॾींदुसि। जेरो उन्हनि खे असुल कोन छॾींदोमान, रुगो जीजा जी मयार खां वांदो थिया। किथे जीजा इहो तानो न ॾे त ॾाढे चुड़ैल खां पोइ शेर लाइ अखियूं ॿूटे छॾियूं। छो त मां जीजा जी इहा मयार हरगिज़ कोन खणंदुसि, जेका मुंहिंजा पापा खे क़बर मंझि परेशान करे, आराम करण खां परे करे। इहो शेरल कॾहिं बि कमु कोन कंदो। शेरल निमक हिलाल आहे ऐं निमक हिलाल ई रहंदो। मरंदो मरी वेंदो, निमक हरामी कॾहिं बि कोन कंदो। चङो बाबा, अलाह भाई, मां वरी ईंदुसि। वरी बाबा तुंहिंजी तस्वीर सां सिकल आहे, सुकून वठी कचहरी बि कंदुसि ऐं दुश्मननि जे नाकामियुनि जा किस्सा तोसां वंडींदो रहंदुसि बाबा, वंडींदो रहंदुसि। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। शुक्र आहे मासी, अदा दोदे वारा हाणे खतरे खां ॿाहिरि आहिनि। ऐं हा मासी, जॾहिं शुरू में डॉक्टर पहुतो त न उनखे बि ॻाल्हि सम्झ में अचे, न ई वरी असांखे। आपदा धीअ, तूं ऐं सांवल वॾी नेकीअ जो कमु कयो आहे। अगरि तव्हां डॉक्टर खे न घुरायो आहे न त दोदे वारनि जो मौत पको हुयो। मासी, ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ हूंदो आहे। असां त रुगो कोशिश कई हुई त अदा दोदे वारा ठीकु थियनि, ऐं अलाह साईं चाहियो त सभु ठीकु थी वियो। अम्मा, जॾहिं तव्हां हुते पुॻो त दोदे वारनि जी हालत त ख़राब हूंदी। हा मासी, हिकु पासे अदा दोदो त ॿिए पासे भाॼी सुखा बेहोश पिया हुया। टे पासे अदा ढोलण ऐं चौथे पासे अदा मास्तर, यानी कि सभु बेहोश पिया हुआ। सांवल हुननि खे सिधो करे खट ते सुम्हारियो, पर वॾी मुश्किल सां। हा अम्मा, माण्हूअ जो वज़न बि कुझु वाॻूअ खां वज़नी हूंदो आहे। मासी, तूं बि अजीब आहीं, छो थी माण्हूअ खे वाॻूअ सां तशबीह ॾी। इहा वरी कहिड़ी तस्बीह आहे? मासी, तूं कोन सम्झंदी आहे। मूंखे बुख लॻी आहे, मां वञी मानी थी खावां। दादन तोखे इहा बुरी ख़बर कंहिं ॿुधाई त सालार खान जो दुश्मन दो होश में अची वियो आहे? रैसे इहा ॻाल्हि मां पंहिंजे कननि सां ॿुधी आहे। जॾहिं मां निकाब हणी उन्हनि जी घिटी मां गुज़रियुसि त इहो मूंखे ॿुधण में आयो त दोदो बची वियो आहे। पर इहो ॻाल्हाए केरु पियो? इहे लफ़्ज़ मां बि बिल्कुलु ठीकु ॿुधा। दोदो पियो ॻाल्हाए। बस सोडा बस, हुनखे जुरत कीअं थी? मां उन्हनि खे मौत जो तोहफ़ो ज़रूरु ॾींदुसि, ज़रूरु। ऐं मौत बि अहिड़ो त इबरतनाक मौत ॾींदोमांसि जो मूंखां ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरंदो, ख़ैरात। ऐं मां हुनखे मौत जी फकी फकाईंदुसि, मौत जी। दादा न वञी दोदे वारनि खे सोढ़ो कर। रैस जेको तव्हांजो हुकुम, छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लंघंदो आहे। दादा न दोदे वारनि खे अहिड़ो त राड़ो चाढ़ जो संदन फट ताज़ा थी वञनि। वञ दादा न वञी अहिड़ो त ज़ख्मी करे अच दोदे खे जो हिक हिक ज़ख्म खे ॾिसी सालार खान ख़ुशि थिए। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। हेड़े ॾाढा जुड़ियल है, छा त माण्हू है, चमकंदड़ चहिरो। ईअं लॻंदो ॼण भित ते मेड़ बती पई वरे। उहे सभु ॾींहं मूंखे यादि आहिनि ॾाढा,
जो तूं मूंखे 300 रुपया करे ॾींदो। ओदा ओ भाऊ कारे कपड़न वारा ए मोबाइल में फोटो ॾिस इहो मूंखे ॿुधाए त हिनखे काथे ॾिठो त नथी। इनके मां कॾहिं न ॾिठो आहे, हाणे बि नज़र नथो अचे दांगोड़ो केरु आयो? अदा चिता ॾिसे से मूंखे लॻे थो तो काथे न काथे हिनखे ॾिठो हूंदो। न न हाणे ई नज़र नथो अचे, आहे छा आहे इहो बुंड पियो आहे छा? ॻाल्हि त ॿुधो चिता ॾिसेसि त सही न, गौर त करे कोन थो, ईअं मुंहुं लिकाई वेठो आहे जीअं नई कुंवार शादी करे आई हुजे। ॾिसे दादा ॾिसे यरवा जो हिन मां पास युम पर बि कयांसि थो को चकर। ॻाल्हि त ॿुधो सोची छा थो? सोचां था पियो इहो मां वरी इहो फोटू जेको आहे न, इहो फोटू त भाऊ ईदेव थो लॻे, ईदेव हाणे ज़हन में आयो आहे। इहो भाऊ ईदो जेको आहे इहो हिन तरफ़ वाहीअ तरफ़ पोइ वञे, टे करण टे। हाँ टे करण ए बत ॿुधा नी ये टे कीअं थींदा आहिनि? पर छॾेसि मां वियो हा मरी, इहो टे थो करे न छॾींदोसांसि। अॼु असली मुंडी न मोरड़ी मारू न त मुंहिंजो नालो बि ॾिनो न आहे। हा ईदा जिना किना तुंहिंजी इहा मजाल जो तूं मुंहिंजी माना ईदे जी ईदे खां ई एड्रेस थो पुछे। पुट रेता ने तोखा वहंदा भजी 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 गोले 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 हिकु त ज़रूरु वणंदई। उन खां पोइ जॾहिं थकिजी पवंदे त पोइ कंहिं मास्तर खां बि न पुछंदे साईं ॿ करण वञा वेहिजी वेंदे छा न टे तरस त मां चोथे ई किण कयां हली। एक्सक्यूज़ मी हिनखे न ॿुधाए त मां हेॾे थो वञा। हा छा त चेहरो आहे तुंहिंजो छोरी, छा त लब अथई, छा त लबनि ते लॻल लालड़ी अथई। ईअं थो लॻे ॼण लालाण गुलनि जे मथां ॻाढ़ाण कयूं बीठी हुजे। दिलि ते धक हणी दिलि मुंहिंजी ज़ख़्मी करे छॾी अथई। ज़ख़्मी दिलि बि तुंहिंजे लाइ धड़कण में मशगूल आहे, छो त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त गहरी कर। वो ॾिस जिन खे असां ॾॾा ॾियण पिया हलूं उहो साम्हूं अची वियो। चले सर भला भाग असांजा जो पंध खां बची वियासीं। खुदा ॾिसो केरु पिया अचनि। अदा शिकारनि सां शिकार पियो अचे। पूरो ऐं चनेसर आहे। चनेसर मुबारक हुजई जो जवानी में मौत सां लाऊं लहण लाइ दादन जे साम्हूं आयो आहियां। दादा न मौत सां बि लाओ मुड़ुस माण्हू रहंदा आहिनि ऐं तो में त जवान हुजण जा आसार ई कोन्हनि। रड़ियूं करे थो ॻाल्हाई, मुड़ुस माण्हू ईअं रड़ियूं करे न आहिनि ॻाल्हाईंदा। चनेसर तूं वरी कहिड़ो मुड़ुस माण्हू आहीं? तूं बि त वारिस खान जे इशारनि ते जुमरी तूं हणी न। सोडा तूं चनेसर खे छॾ, पाण ॾाढिस तुंहिंजी ज़ाती हैसियत बि सालार खान जी ख़ैरात में ॾिनल आहे। उराग में त आवाज़ न निकिरंदो हुयई, हाणे रड़ियूं करे थो ॻाल्हाए। लॻे थो त पगार में 2 रुपया वधिया अथई। सोडा हिनखे वारिस खान खां 2-3 दफ़ा शाबाश दम दिलासा 2-3 पीकरूं मिलियूं हूंदसि, ॿियो छा मिलियो हूंदो हिनखे? दादा न तोखे वरी कहिड़ी मिरास मिली आहे? सालार खान जी नौकरी ॾींदे ऐं उन जी ग़ुलामी कंदे कंदे अची पुराणप ते पहुतो आहीं, पर माली हालत त अञा खोखली अथई। तुंहिंजूं वरी कहिड़ी टकियूं हलंदियूं आहिनि। ट्रक बि हलंदी पर तव्हांजा लाच खणी पोइ हलंदी। नंढो बात वॾी ॻाल्हि, इहो त ठहे ई कोन थो। चनेसर हाणे तूं ऐं भूरो हाणे मरण लाइ तयारु थियो। दादा न तो बि खपनि पंहिंजो मथे सां ॿधी छॾ, मथां पोइ नसीब में चई।
इहा हरकत कहिड़े दुश्मन कई आहे? इहा साज़िश मां सुञाणे वियो आहियां त कंहिंजी आहे। हाणे जेकॾहिं तव्हां आया आहियो त सुभाणे हली न मिठाई वारे खे कयूं था सुघो। दोदे वारा ठीक थियनि त मां ॻाल्हियूं साफ़ कराईंदसि। ॻाल्हियुनि में देरि करणु ईअं सम्झ त तव्हां दोदे वारनि खे ढर ॾींदा पिया अचो। छो बिया मुछू के जायजा पत्थर दिल 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 पत्थर दिल। वो अदा दोदा यारा दोदा ओ यारा दोदा वो अदा दोदा यारा दोदा। यारा दोदा तव्हांजो ॿुधी सुकून कोन आयो। यार दिलि ॾाढी बेचैन थी पई, सोचियुमि त यारनि जी तबियत मालूम करे अचां, सो हलिया आयासीं। ॿियो मिड़ई ख़ैर। चङो थियो जो आयो, तव्हांखे ॾिसी यार ॾाढी दिलि ख़ुशि थी। यार मेहराब तव्हांखे ख़बर कीअं पई? बसि अदा मास्तर किथां न किथां त ख़बर पई। मेहराब तव्हांजी वॾी महिरबानी। यार वरी बि पहुतव त सही। यारा दोदा इहा हरकत कहिड़े दुश्मन कई आहे? इहा साज़िश मां सुञाणे वियो आहियां त कंहिंजी आहे। हाणे जेकॾहिं तव्हां आया आहियो त सुभाणे हली न मिठाई वारे खे कयूं था सुघो। त पोइ ठीकु आहे दादा, सुभाणे को सिज इन मिठाईअ वारे जो आख़िरी सिज हूंदो। ठीकु आहे। यारो यार हाशू अॼु ॻोठ हली दयाणीअ खे सटको चाइणो आहे। हुन जेका मुंहिंजी बेइज़ती कराई हुई यादि अथव? हा रबू कीअं विसरंदो त असां सां विड़िया हा दोदो ऐं सावल। हा रबू दोदे ऐं सावल सां बि घटि कोन थींदी। फ़िलहाल असां दयाणी जी मगी मारींदासीं। जीअं मां दयाणी जे कुत खां पकड़ियां त तव्हां गोलनि सां पहिरियों करे छॾिजोसि। हा रबू तूं हकल कजांइ, पोइ ॾिसजांइ त दयाणी कीअं थी दाहूं करे। अहिड़ियूं त गोलियूं हणंदोमांसि जो यादि कदी। ऐं ॿुधो, दयाणी खे पेट में गोली न हणिजो। हुनखे मारणो न आहे, सिर्फ़ु हुनखे दाबो ॾियणो आहे, दाबो। पेट में न त किथे गोली हणऊंसि। दयाणी जे गोॾनि ते वार कजो। जॾहिं मंडी थींदी, तकलीफ़ थींदसि, पोइ रब्बू खे यादि कंदी त रब्बू सां टकर दयाणी खे केतिरो महांगो पियो आहे। रब्बू सम्झ त दयाणीअ जा बुरा ॾींहं शुरू थी विया। अॼु दयाणी पंहिंजो पाण खे भॻल गोॾनि सां गाॾे ते खणाए वेंदी ऐं रिणंदी। जॾहिं डॉक्टर ॾे वेंदी न, पोइ ख़बर पवंदसि त रब्बू कारी काट आहे, जंहिं क़िस्मत अचे कटे फाड़े चीरे छॾे। अचो। जीजा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये पुत्र जीजा काग भराई थी? शेरल पुत्र ॿुधो आहे त दोदे वारनि खे ज़हर मिलियो आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त इहो कमु सालार खान ई कयो हूंदो। जीजा मां पंहिंजे मसइलनि जे कढ आहियां। दोदे ऐं सालार जे मसइलनि सां मुंहिंजो छा वञे? दोदे वारा ठीकु थियनि त मां ॻाल्हियूं साफ़ कराईंदसि। ॻाल्हियुनि में देरि करणु ईअं सम्झ त तव्हां दोदे वारनि खे ढर ॾींदा पिया अचो, ऐं मां इहा ढर कंहिंखे बि ॾियणु कोन ॾींदुसि। जीजा सुठो इन में अथई त उन्हनि खे सुभाणे ॻाल्हियुनि लाइ घुरायो। शेरल मां इन ॻाल्हि जी क़ाइल आहियां त पंहिंजनि फ़ैसिलनि में कंहिंजो दबाव क़बूल न कयां। सुठो अथई त इहे बबकियूं न ॾे। मां ॾाढे जुड़ियल जे करे तुंहिंजे मथां विधल पाबंदियूं बि ख़तमु कयूं आहिनि। तूं बि पंहिंजे मथे में इहो वेठल तिॾो ख़तमु कर। जीजा मूंसां एॾो ज़ुल्म, उहो छो? मुंहिंजे घर में ॿ लाश आया, ॿ। पोइ बि मुंहिंजो को दारू दवाई कोन्हे। दोदे वारनि खे त अञा मूं चूंडी बि न आहे पाती। पोइ बि तोखे उन्हनि जो एॾो फिक्र छो?
शेरल शेरल हुननि खे ज़हर मिलियल आहे। हो ठीकु थियनि त इहे सभु मामला सही कबा न। हाणे सभु होश में अची विया आहिनि। वरी बि जीजा मां तोॾे आख़िरी भेरो ईंदुसि, कोई दुनाली बंदूक भरियूं वेठी हुजे जीअं मां अचां ती ॿई नाल मुंहिंजे सीने में ठोकिजांइ, सीने में। शेरल सफ़ा जज़्बाती थी वियो आहे, सोच सम्झ खां निकिरी वियो। अरे देख वीरा, कभी कभी न चोर जाए। छो बिया मुछू के जाए जा। भजू तुरला भजू, माराई सजी। जाइफा ना विड़ो, शर्म न तो अचेवा। धयाणी यो धक्को मारे या खारे। मरी मुझे पोड़ी, एक कभी न चोर जाए। अचो, पुलिस अच गई। अचो, वेहो गाड़ी में अचो। भजो काले था पुलिस को जी? हां? की हो तुम? भागो, चंद्रो, काले था भजो। भोकारो को दंगिए ना देवा। यो दीरा चोदा तोदा एरता है इने तो सेफल भजी भी दो बराबर तू ए ढोलन हिन पासे खां वञो सालिक सुल्तान तव्हां हिन पासे खां वञोसि मां हेॾां थो अचांसि जल्दी कयो वञो हली बराबर वञो गोली ना लाजो बचिएगा भेण कामोरी काॾे निकिती आई जीजा त ख़ुशि आहे न हा दा जीजा त ठीकु आहे उन ई त मूंखे तोॾां मोकिलियो आहे पर मूंखे अम्मा ऐं मासात सां मिलण जी बि सिक आहे उन्हनि सां बि मां मिलंदसि भेण कामोरी अम्मा खे मथे में सूर हुयो वई आहे ॻाढ़े पीर खां मथे जो सूर पढ़ाइण मासात बि गॾु अथसि अदा अम्मा जी बि ख़बर नथी पवे मासात हाणे ताज़ो खंभजी बची आहे तॾहिं बि अम्मा सम्झे नथी वरी बि मासात खे ॻाढ़े पीर ते वठी वई आहे मूंखे त हिन ॻाढ़े पीर ते एतमाद ई कोन्हे ईअं न आहे ॻाल्हाइबो भेण कामोरी ॻाढ़ो पीर वॾो पुगल पीर आहे चवंदा आहिनि त शूकारो हणंदो आहे त भित बि हलणु लॻनि अदा भित हलाइण वारी ॻाल्हि त सभिनीनि पीरनि खां ॿुधी आहे पर अखियुनि सां कंहिंखे बि कोन ॾिठो आहे सभिनि न त सही हिकु न हिकु मुर्शिद कंहिं भित खे हलायो हूंदो चवंदा आहिनि हिक जी कमाई हज़ारे खाईंदा बाक़ी भेण ॻाढ़े पीर जे लाइ ईअं न चओ ख़ैर मां जीजा जो न्यापो खणी आई आहियां जीजा चवे पई त सांवल मुॾां थी वञे कामोरी वारिस जे बदमाशियुनि जो ज़रूरु जीजा फ़ैसिलो कंदी अदा थी सघे थो पर मूंखे रुगो न्यापो मिलियो आहे मां हाणे हलां थी कामोरी मां जीजा वटि ज़रूरु ईंदुसि चङो अदा मां हाणे हलां थी हूअं बि अम्मा ऐं मासात त घर आहिनि कोन चङो भेण कामोरी सदा सुखी हुजी ख़बर पई आहे त दोदे वारनि सैफल मिठाईअ वारे खे वञी पकिड़े क़ैद कयो आहे ऐं उते उन्हनि खां पुछा गाछा कई अथनि त मिठाईअ में ज़हर कंहिंजे चवण ते विधो अथई ऐं इहा बि ख़बर पई त सैफल अञा ताईं वात नाहे खोलियो अहिड़े मिठाई वारा तुर्ची मुर्सी अरे सर ये सब ख़बरूं तव्हांखे हिते पवनि थियूं इन जो मतिलबु त
दोदे वारनि जे विच में को गदार मौजूद आहे। पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर